टंडोबाग वेझो नोतकाणी मोड़ ते गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल जी अॻुवाणी में एहतजाजी रैली सवें शहरनि जी शिरकत। सिंधु ते ठहंदड़ गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल तलका टंडोबागो पारां अॼु नोतकाणी मोड़ ते वॾी एहतजाजी रैली कढी वई, जेका अडूड़ी टेल खां शुरू थी नोतकाणी मोड़ ते पहुती। रैली जी अॻुवाणी अल्लामा मोहम्मद असलम मुतहरी, सैयद अली नकी शाह, कंबर अली शाह, सैयद मुजाहिद अली नकवी, मौलाना आबिद हुसैन मल्हा, मोहम्मद हनीफ़ चांडियो, इमरान अली खोसो ऐं ॿियनि कई। एहतजाजी रैली में सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई, जिन में GDA अॻुवाण मोहम्मद सलीम चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे निसार अली भुरगड़ी, मोहम्मद हुसैन दर्स, गुल हसन चांडियो, JUI अॻुवाण ज़ुल्करनैन लाखो, ज़िला बचायो तहरीक जे सैयद साहिल शाह, परवेज़ आरई, मोहम्मद अयूब चावड़ो, मोहम्मद आशम लिगारी, एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा शाह, मोहम्मद अमीन लिगारी, बिलावल खोसो, अब्बास अली मल्हा, सुरेश भील, मुज़फ़र ख़ासकेली, ज़ुल्फ़कार मल्हा ऐं ॿियनि शामिल हुआ। रैली में शरीक माण्हुनि कैनालनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो सिंध जी ज़मीन में ऐं पाणी ते गैर क़ानूनी कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। अॻुवाणनि गैर क़ानूनी कैनालनि वारे मनसूबे खे सिंध दुश्मन करार ॾींदे उन जे ख़ात्मे जो मुतालबो कयो। एहतियात कंदड़नि जो चवणो सिंध जे हक़नि ते कंहिं बि रीति धाॻो न थियणु ॾिनो वेंदो। जेकॾहिं हुकूमत इन मनसूबे तां हथ न खयो त एहतियात जो दाइरो अञा वधायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे मुजतबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। हिमायत नथा कनि, केॾी महिल चवनि था MQM वारा हिमायत नथा कनि। बाबा छाजी हिमायत कनि MQM वारा? सिंधी माण्हुनि जो दरिया बंदि पियो थिए। सिंधी माण्हुनि तव्हांखे वोट ॾिना आहिनि, सिंधी माण्हुनि PTI खे वोट न ॾिना, सिंधी माण्हुनि MQM खे न वोट ॾिना। तव्हां रेज़ोल्यूशन छो कोन जमा कराई? पली जो साहब चंदो त सिंध जे माण्हुनि अनेक दफ़ा जबर खे शिकस्त ॾिनी आहे, पर जेको मकर आहे उहो ताक़तवर आहे, उहो विड़े थो, उहो ज़ुल्म करे थो, उहो सिंधड़ी फिदड़ी करे थो। हुन करे पीपल्स पार्टी जी हुकूमत खे चऊं था माण्हुनि जी अड़ियुनि में धूड़ न विझो। तव्हां अॼु वफ़ाक़ी हुकूमत खां ठार थींदा